अल्लाह तबारक व तआला का तमाम असांजे मथां अहिड़ा घणा करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब्बुल ज़ुल जलाल तमाम असांखे मगरिब जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुर पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुर जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व तआला बनी इसराइल वारनि जे ख़बासतुनि खे बयान कंदे कंदे ॾोरापे तौर ते इहे ॻाल्हियूं बि बयान फरमायूं त जॾहिं न तव्हांखे चयो वियो त क़ुर पाक ते ईमान आणियो त तव्हां जवाब में ईअं छो चयो हो त असां ते तौरात नाज़िल थियो आहे उन ते ईमान आणींदासीं, उन खां सवाइ कंहिं बि ॿिए किताब ते ईमान न आणींदासीं। हालांकि मुंहिंजे महबूब जे मथां क़ुर पाक जेको नाज़िल थियल किताब आहे उहो त तव्हांजे तौरात जी ऐं उन खां पहिरियनि ज़बूर ऐं इंजील सभिनी जी तस्दीक़ थो करे, चए थो त सभु सचा आहिनि। भला चलो जेकॾहिं ईअं बि न त पोइ भला तव्हां सलिम तक़तुलून अंबिया अल्लाह मिन क़ब्ल सभिनी किताबनि में मनो थियल आहे त कंहिं बि नबीअ खे ईज़ा न पहुचाइजो, तव्हां त मन हू सहो नबीअनि खे क़तल करे छॾियो हो, पोइ छो तव्हां ईअं कयो भला? जे तव्हां मोमिन खां सॾायो त पोइ ईअं छो? अल्लाह तबारक व तआला इन्हनि खे इहे ॾोरापा गुज़िरियल आयतुनि में ॾिना हा ऐं इन्हनि ख़बासतुनि जे करे उन्हनि जे मथां लानत बि पइजी वई। अॼोकिन आयतुनि में अल्लाह तबारक व तआला इन जी निस्बत खे बरक़रार रखंदे, इन जी रब्त खे बरक़रार रखंदे कुझु गुज़िरियल आयतुनि जी जेके पहिरियां बयान थी चुकियूं आहिनि उन्हनि जी ॼण त वज़ाहत बयान कई आहे, कुझु नए अंदाज़ में फरमाई वलक़द जाअकुम मूसा बिल बय्यिनात, अथव यादि जॾहिं तव्हां ते मूसा अलैहिस्सलाम मौजज़ा ऐं निशानियूं खणी आयो। सुम्म इत्तख़ज़्तुमुल इज्ल मिन बादिही, तव्हां मूसा अलैहिस्सलाम खां पोइ मूसा अलैहिस्सलाम जे पोयां गाबे खे ठाहे करे उन जी पूॼा करणु शुरू कई, गाबे खे ख़ुदा करे वरितो, अथव यादि? वअंतुम ज़ालिमून, ऐं तव्हां बेइंसाफ़ थी पियो, एॾा ज़ालिम थी पियो, अथव यादि? अजीब अंदाज़ आहे अल्लाह ताला जे ज़ात जो, उनखे अल्लाह ताला इहे शयूं यादि ॾियारियूं आहिनि। पोइ वरी अल्लाह ने फरमाए थो वइज़ अख़ज़ना मीसाक़कुम व रफ़अना फ़ौक़कुम अत-तूर, अथव भला उहे ॻाल्हियूं बि यादि? यादि करण जहिड़ियूं आहिनि इहे ॻाल्हियूं त असां जॾहिं तव्हांजे मथां तूर सीना जबल खे मथां खणी करे तव्हां खां वाइदो वरितो हो त ख़ुज़ू मा आतैनाकुम बिक़ुव्वतिन वस्मऊ, वठो था तौरात खे चङी तरह मज़बूतीअ सां या किरायूं मथां चिटो चयोसीं तव्हांखे त ख़ुज़ू मा आतैनाकुम बिक़ुव्वतिन, असां तौरात तव्हांखे मोकिलियो आहे उनखे मज़बूतीअ सां पकड़ियो, वस्मऊ ॿुधो इन जे ॻाल्हियुनि खे, मूसा अलैहिस्सलाम जे ॻाल्हियुनि खे तौरात में छा लिखियल आहे इहे ॻाल्हियूं ॿुधो, अथव यादि? तव्हां जवाबु छा ॾिनो? अल्लाह खे फरमायो उम्मत मोहम्मदी जे माण्हुनि खे ॿुधाईंदे सेखारींदे चयो हुयऊं समिअना व असैना, मथा सिरे दिलि सां चयूं त हा ॿुधोसीं मञियोसीं, मथा सिरो ॼण त इन चयूं मञियोसीं, माना दिलि सां न, मथा सिरो। इन्हनि जो अहिड़ो चवणु मथा सिरो अल्लाह तबारक व तआला खे पसंदि न आयो। नतीजो ही निकितो भई अॻिते हली करे मुकमल तौर ते नाफ़रमान जॾहिं साबित थिया तॾहिं अल्लाह तबारक व तआला इन्हनि जे इन जे मथा सिरे चवण खे छॾे करे उहा पंहिंजे कुदरत ख़ुदाबंदीअ वारे इल्म वारी ॻाल्हि चिटी करे बयान करे छॾी त क़ालू समिअना व असैना, हिननि चयो त हा ॿुधोसीं ऐं न मञियोसीं। मथा सिरो चवणु हिननि जो मञियोसीं माना न मञियोसीं। अजीब अंदाज़ आहे अल्लाह ताला जे सम्झाइण जो। वउशरिबू फी क़ुलूबिहिमुल इज्ल बिकुफ्रिहिम, इन्हनि मथा सिरो छो चयो हो जंहिंखे असां चयोसीं त हिननि मञियो ई न हो, बसि ॼण त हिननि इक़रार इहो कयो हो त असां ॿुधोसीं ऐं न मञियोसीं। छो हिननि ईअं चयो ख़बर अथव? हिन जे करे
त हिननि जे दिलनि में गाबे जे पूजा जी मोहबत पटी वई, भरी वई। कंहिं भरी? ओ जेको दरियाए शोर फिरौन जे गरक थियण खां पोइ मूसा अलैहिस्सलाम पंहिंजे क़ौम बनी इस्राईल सूदो जॾहिं दरिया मां पार करे वियो त मूसा अलैहिस्सलाम पंहिंजे क़ौम सूदो जॾहिं उतां दरियाए शोर जंहिंखे दरियाए नील बि चवनि था हितां जॾहिं निकितो त मूसा अलैहिस्सलाम पंहिंजे क़ौम सूदो जॾहिं निकितो त हिकु अहिड़ी क़ौम ते हिननि जो गुज़र थियो जंहिं क़ौम खे ॾिठऊं त उहे बुतनि जी पूॼा था कनि। त बनी इस्राईल जे माण्हुनि जेके मूसा अलैहिस्सलाम सां गॾु हुआ उन्हनि चयो त असांजे लाइ बि अहिड़ो मुजस्सिम ख़ुदा हुजे न जिस्म वारो जो असां बि हुनजी पूॼा कयूं। मूसा अलैहिस्सलाम उन्हनि खे चङी तरह दरकार न सम्झायो, ऐं घणा बेअकुल, इहो अकुल आहे अल्लाह वहदहू ला शरीक तव्हांखे फिरौन जे झंझट मां जान छॾाई। नथा चओ त असांखे अल्लाह ताला जे तरफ़ खां को आसमानी किताब हुजे त उन ते असां अमल कयूं, ख़ुदा जी इबादत कयूं। तव्हां बि हुननि जाहिलनि जहिड़ा बुत परस्तनि जहिड़ा तव्हां थी करे तव्हां बि चओ था त असांखे ॿियो को मुजस्सिम बुत हुजे असांजो ठहियल जंहिंखे पूॼा कयूं। कम अकुल ख़ूब उन्हनि खे दरकार ॾिना, तंहिंजे करे हू चुप थी विया। चुप त थी विया पर हिननि जे दिलनि मां इहा ॻाल्हि वई न हुई, हिननि जे दिलनि में रखियल हुई। पोइ हिननि जी जेका मूसा अलैहिस्सलाम जे दड़के ॾियण जे करे कावड़ ऐं गुस्से ऐं नसीहत कड़क अंदाज़ में करण जे करे दिली जेका ख़्वाहिश हुई बुत परस्ती असांखे बि को अहिड़ो मुजस्सिम माना बुत को जिस्म ठहियल हुजे जंहिंखे असां बि पूॼूं, इहा हिननि हाल फिलहाल छॾे करे नी पर बिल्कुलु दिलि खे पाक न कयो हिन बुत परस्तीअ वारी दरख़्वास्त खां। ॼण त हिननि जे दिलनि में इहा ॻाल्हि छिपियल हुई। आहिस्ते आहिस्ते उहा एतिरी पकी थी वई जो मूसा अलैहिस्सलाम हेॾां तूर सीना जबल ते वियो त हिन गाबो ठाहे करे गाबे जी पूॼा करणु शुरू कई। मालूम थियो त कचीअ तौबह जो नतीजो इहो ई निकिरंदो आहे, माण्हू साॻियो गुनाह में मुब्तला थींदो। चलो अॻिते अलाह ने फरमायो तो अथव यादि जॾहिं असां तव्हांखे चयो त ख़ुदू मां आतैनाकुम बिक़ुव्वतिन वस्मऊ, तौरात खे मज़बूतीअ सां पकड़ियो ऐं ॿुधो सम्झो हुनजे ॻाल्हियुनि खे। पोइ तव्हां जवाबु ॾिनो हो समिअना व अतैना, ॿुधोसीं ऐं न मञियोसीं। वअशरिबू फी क़ुलूबिहिमुल इज्ल बिकुफ्रिहिम, तव्हांजे दिलनि में गाबे जे पूॼा जी माना बुत परस्तीअ जी मोहबत प्यारी वई। ईअं न कॾहिं कॾहिं हीअं चइबो आहे कंहिं ॻाल्हि खे ज़रा ताक़ीदी अंदाज़ में बयानु कबो आहे त पोइ कॾहिं हीअं बि ताक़ीद बयानु कबो आहे, अरे बाबा दवा नथो पी त चाक कीअं थींदी, पीउ पीउ ताक़ीद कबो आहे त उहो लफ़्ज़ वरी वरी चइबो आहे पीउ पीउ, मानी खा खा ताक़ीद कबो आहे त कॾहिं वरी वरी उहो लफ़्ज़ चइबो आहे, कॾहिं वरी ताक़ीद हीअं बि कबो आहे अबा चांहि जो कोप मूंखे यार चांहि मिड़ई थोरी सवाई ॾिजां ख़र्च ॾिजां लताड़े भरजां, लफ़्ज़ चइबो आहे इहो लफ़्ज़ ॾिजण त ताक़ीद जे माना में आहे त लताड़े भरजां, भला लतर जहिड़ी आहे लताड़े भरबी, माना इन लफ़्ज़नि सां ॼण त चयो वियो त इन माना घणी ॾिजां। त अल्लाह तबारक व तआला हुननि जे दिलनि में जेका गाबे जे पूॼा जी मोहबत हुई उनखे बि अहिड़े अंदाज़ में असां वारे मुआशिरे मुहावरे में सम्झाइण जे अंदाज़ में ॼण त चयो आहे वउशरिबू फी क़ुलूबिहिमुल इज्ल, गाबे जी पूॼा उन्हनि जे कुफ्र जे करे उन्हनि जे दिलनि में पटी वई, भरी वई। नलके जे हेठां गिलास झले या दिलो झले भरियूं था पोइ भरिजी वञे सभु जेका हलायूं था टुब टुब करीस टुब 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 करीस भरीस टुब करीस। अल्लाह बि फरमाए थो इन्हनि जे दिलनि में गाबे जे पूॼा जी मोहबत कुफ्र जे करे टुब कई वई, भरी वई, छो त इन्हनि जे दिलनि में कुफ्र हो न तॾहिं। पोइ मुंहिंजा सोना नबी हुनखे चओ कुल बिअस मा यअमुरुकुम बिही ईमानुकुम, बुरो आहे तव्हांजो इहो ईमान दिलनि में जेको कुफरी अक़ीदे वारो छुपायो अथव जेको तव्हांखे गाबे जे पूॼा जो हुकुम थो करे, बुरो आहे इहो। अञा बि जेकॾहिं सच सच वारो थोरो बि ईमान जो हक़ीक़ी ईमान जो ज़रो अथव त हिन ॻाल्हि खे सम्झी वञे, थोरो बि जेकॾहिं ईमान जो ज़रो अथव त हिन ॻाल्हि खे सम्झो त कुफरी अक़ीदे वारो मक्सी छुपियल बुत परस्तीअ वारो जेको ईमान जेको तव्हांखे हिन जे पूॼा ते थो गेले न, बुरो अथव ॾाढो।
सिंधीअ में खणी चऊं त थोरो बि अकुल जेकॾहिं अथई त हिन ॻाल्हि खे सम्झी वठो। अलाह खे अहिड़े अंदाज़ में फरमायो, अञा बि जेकॾहिं सम्झो था, अकुल अथव, दिमाग़ अथव, मोगा न आयो त हिन ॻाल्हि खे सम्झो, इहा बुत परस्तीअ वारी मोहबत तव्हांखे जेका गाबे जी पूॼा ते छिके थी न, ॾाढी बुरी अथव इहा। अल्लाह ताला उन्हनि जे यादो अहिड़ा अल्फाज़ बयान फरमाए क़ुर पाक जे अंदरि क़यामत ताईं इन्हनि अल्फाज़नि खे हिसो बनाए छॾियो उम्मत मोहम्मद जे माण्हुनि खे सेखारण जे लाइ। वरन त क़ुर पाक जेके ही ज़ाहिरी तौर ते ॾिसिजे थो त मूसा अलैहिस्सलाम जे ज़माने में जेके बनी इस्राईल वारनि जूं ॻाल्हियूं ऐं करतूत हुआ, उहे साॻियूं ॻाल्हियूं अल्लाह ताला पंहिंजे हबीब मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे ॿुधाइनि था। ऐं उन दौर जे यहूदनि खे जेके हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे मथां ईमान नथा आणनि, उन्हनि खे मञराइण जे लाइ त तव्हांजे वॾनि ते हेॾा एहसान कया, उन्हनि सां ही वाइदा वचन कया, पोइ तव्हां पंहिंजे वॾनि जे करे तव्हां ते ॿुधनि त थोरो थियो न, पोइ तव्हां ई मुंहिंजे महबूब खे मञियो। पर नथा मञनि त अल्लाह ताला उन्हनि जूं उहे ॻाल्हियूं ॿुधाए थो हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे आम्हूं साम्हूं उन्हनि खे, ऐं उहे ॻाल्हियूं क़ुर पाक जो हिसो बनायूं वयूं। तव्हां त ज़ाहिरी तौर ते नज़र ॾिसूं था त ॼण उहे पुराणा अहवाल आहिनि जेके अल्लाह ताला बयानु कया आहिनि, त हक़ीक़त जे नज़र सां ॾिठोसीं त क़ुर पाक न कहाणियुनि जो किताब आहे, न किस्सनि जो किताब आहे, न के तारीख़ जो किताब आहे। क़ुर पाक इंसान जे बल्कि हिन सॼी दुनिया जे लाइ निज़ाम हयात आहे। इन्हनि अल्फाज़नि सां अल्लाह तबारक व तआला उम्मत मोहम्मदीअ जे माण्हुनि खे ॼण त इहो सबक़ ॾिनो त तव्हां अहिड़ा न थिजो। तव्हांखे मुंहिंजो पैगम्बर मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कंहिं ॻाल्हि ते नसीहत करे पोइ मुड़ी वञो त अहिड़ा मुड़ी वञो जो पक्का पक्का थी करे तौबा कजो, वरी न अचिजो न गुनाह जे वेझो, मथां कची पकी तौबा कयो बनी इस्राईल वारनि वांगुरु, त पोइ तव्हांजे मथां बि वरी साॻी गुनाहनि जी न उस चढ़ी वञे, हिकु ॾींहुं इस्लाम खां हथ धोई वेही रहो कुफर में मुब्तला थी वञो, ईअं न कजो। हाणे आयतुनि जे मथां जॾहिं गहराईअ सां नज़र रखीसीं तॾहिं सम्झ में आयो त बनी इस्राईल वारनि मूसा अलैहिस्सलाम जी नसीहत ऐं कड़क अंदाज़ में गुफ़्तगू करण जे करे जेका तौबा कई, उहा तौबा का पकी थकी कान आई। ऐं गुज़िरियल आयतुनि खे बि जॾहिं गहरी नज़र सां ॾिसिजे थो त इहो अंदाज़ मालूम थिए थो त तौबा जा बि के मर्तबा आहिनि। कॾहिं तौबा थींदी आहे पकी थकी, उहा पकी थकी तौबा जहिड़ी या अय्युहल्लज़ीना आमनू तूबू इलल्लाहि तौबतन नसूहा, अहिड़ी पकी तौबा कयो जो उहो गुनाह वरी तव्हां खां न थिए। पर जे वरी साॻियो गुनाह तव्हां खां थिए थो त इहा तौबा तव्हांजी पकी कान्हे। ॿियो मर्तबो तौबा जो अहिड़ो आहे जो तौबा त करे पर कची पकी, कची पकी तौबा। टियों दर्जो तौबा जो अहिड़ो आहे जेको ज़बान ते सिर्फ़ तौबा 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 करे पर दिलि में हुनजे तौबा हुजे ई न, दिलि में बज़िद हुजे, गुनाहनि ते मुसलसल इसरार हुजे, जेका फरात कुफर ते बज़िद हुजे, ज़बान सां रुगो तौबा तौबा करे। इहे दर्जा था मालूम थियनि। जीअं मूसा अलैहिस्सलाम इब्तिदा में जॾहिं बनी इस्राईल जे माण्हुनि खे नसीहत कई, सख़्तीअ सां मना कयो त हाल फ़िलहाल ई चुप थी विया, माना इन्हनि ज़बान सां रुगो तौबा कई, बाक़ी हुननि जे दिलि में तौबा कान हुई। तॾहिं त गाबो ठाहे वरी पूॼा कयूं। मालूम थियो त कची जेका ज़बान सां तौबा कबी आहे, दिलि ते तौबा जो असर जंहिं ते न हूंदो आहे, त अहिड़ी तौबा इंसान खे हली हली करे हिकु ॾींहुं अहिड़े गुनाहनि में मुब्तला कंदी आहे जो इंसान कुफर में मुब्तला थी वेंदो। गुनाहनि जे अंधेरे जे करे इंसान सफ़ा कुफर जे अंधारियुनि में वञी करे फासंदो आहे। ॿियो तबको ऐं ॿियो दर्जो तौबा जो, मूसा अलैहिस्सलाम खे फरमायो वियो त इहे माण्हू जेके गाबे जी पूॼा था कनि न, इन्हनि जी तौबा क़बूल हीअं कंदासीं जो फ़क़्तुलू अनफुसकुम, हिक ॿिए खे क़तल कनि। जिन पूॼा न कई आहे उहे उन्हनि खे क़तल कनि, जिन पूॼा कई आहे उन्हनि हिक ॿिए खे मारनि। त ॾिसो कुझु माण्हुनि जी तौबा क़बूल कई वई हिन अंदाज़ में त क़तल थियनि त पोइ, कुझु माण्हुनि खे क़तल कराए करे तौबा कई वई, उन्हनि जी क़बूल कई वई। कुझु जी तौबा वरी बिना क़तल थियण जी, जेके सच पच में तौबा कया बि थी विया त उनखे क़तल करण जी सज़ा न मिली, त कुझु वरी जेके कचा पका हुआ,
उनके वरी अल्लाह तबारक व तआला तूर सीना जबल ते घुराए करे जबल जो टुकड़ो एकड़ो मथा जले करे चोरे वठो दा कि न धमकाए करे वठो दा तौरात खे चङी तरह अमल कयो दा कि न तो कने चवंदा माना मालूम थियो तो हुननि जे अंदर तौबा जा भी मर्तबा हुआ। अल्लाह तबारक व तआला उन खां पक्की सच्ची तौबा वठण जे लाइ भी उहे मर्तबे जे एतबार सां हीला हलाया। रब तहकमुल हाकिमीन इन ते मां हिकिड़ो मिसाल ॾियां त कच्ची पक्की तौबा वरी कीअं थींदी आहे। मौलाना शाह अब्दुल हक रहमतुल्लाह अलैह हिंदुस्तान जो जबरदस्त आलिम थी गुज़रियो आहे। उन वटि हिकिड़ो शख्स आयो चई त साईं मूंखे हिकिड़ो वज़ीफ़ो दसियो मां पढ़ंदुसि। कंहिं ॿिए अमल जो वज़ीफ़ो वरितई। शाह साहिब रहमतुल्लाह अलैह हुनखे वज़ीफ़ो दसियो। चंद ॾींहंनि खां पोइ वरी शाह साहिब वटि आयो। शाह साहिब पुछा कि दवा ॾे ख़बर चई साईं वज़ीफ़े में असर ई कोन्हे, वज़ीफ़े में असर ई कोन्हे, फ़ाइदो ई कोन थियो, बेअसर आहे वज़ीफ़ो। शाह साहिब रहमतुल्लाह अलैह हुनखे ॾिसी करे फरमायूं त ॿ ठक आहिनि, ॿ ठक जेके आम्हूं साम्हूं आहिनि मुंहुं हिक ॿिए जे ॾेई करे हाणे ज़ोर था ॾियनि। ॿ ठक हिक ॿिए जे साम्हूं आहिनि जेके ज़ोर था ॾियनि। हाणे कंहिं महिल हिकिड़ो ट्रक ज़ोर ॾेई करे हुनखे केले थो वञे, कंहिं महिल ॿियो थो हुनखे केले वञे। ज़ाहिर आहे ॿिन्हिनि मां जेको ॾाढो थींदो उहो केलींदो। हाणे इहे ॿ ट्रक आहिनि हिक ॿिए खे ज़ोर था ॾियनि, इहे हटनि त ॿिन्हिनि जो रस्तो क्रॉस थिए न। इहे हेॾे वञे उहो होॾे वञे, हिक ॿिए खां हटनि ई कोन था, हिक ॿिए जे मुक़ाबले में ॿ ट्रक वेठा था ज़ोर ॾियनि। हिकिड़ो ट्रक आहे वज़ीफ़े जो असर, ॿियो ट्रक आहे तुंहिंजे गुनाहनि जो असर। गुनाह ऐं वज़ीफ़ो ॿई बराबरि थो कंदो अची। हिक पासे खां गुनाह बि धुम ते, ॿिए पासे खां वज़ीफ़ो बि धुम ते थो पढ़े। इहे ॿ ट्रक आहिनि, हिकिड़ो गुनाह जो ॿियो वज़ीफ़े जो, इहो ज़ोर था ॾियनि। हाणे छॾे गुनाह खे त वज़ीफ़ो असर करे न। इहा हूंदी आहे कच्ची पकी तौबा। पोइ हुन महिल निमाज़ असर न कंदी आहे, तहज्जुद असर न कंदो आहे, इस्तिग़फ़ार असर न कंदो आहे, तौबा असर न कंदी आहे जॾहिं माण्हू गुनाह खे न छॾींदो आहे। गुनाह छॾे त दिलि पाक थिए त तौबा असर करे, वज़ीफ़ो असर करे, तिलावत असर करे, इस्तिग़फ़ार असर करे। इहा हूंदी आहे कच्ची पकी तौबा। को माण्हू चवंदा आहिनि त साईं वज़ीफ़नि में असर कोन्हे, निमाज़ पढ़ूं था पर गुनाह थोरा कयूं था। अबा गुनाह छॾ त निमाज़ असर करे न। ॿिए नंबर में पक्की तौबा कीअं थींदी आहे। रिवायत अंदर ईंदो आहे हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु रिवायत आहे, फरमाए त जॾहिं क़ुरान पाक जी हीअ आयत नाज़िल थी अफ़मिन हाज़ल हदीस तअजबून व तضحकून वला तबकून, इन आयत जो तर्जुमो ही आहे छा पोइ क़ुरान पाक जे ॻाल्हि खे तव्हां अजब था कयो, मामूली था सम्झो। व तضحकून वला तबकून, क़ुरान पाक जी आयतुनि ते ॻाल्हियुनि ते क़ुरान पाक जेके तव्हांखे तालीम ऐं तर्जे थो करे, क़ुरान पाक जे ॻाल्हियुनि ते खिलो था, रो नथा। इन आयतुनि जो तर्जुमो इहो आहे। छा क़ुरान पाक जूं आयतूं तव्हांखे मामूली थियूं लॻनि, खिलो था, रो नथा। इहा आयत जॾहिं नाज़िल थियूं त असहाब सुफ़ा रिज़वानुल्लाहि तआला अलैहिम अजमईन, साहब सगुरनि जॾहिं इहा आयतूं ॿुधियूं त रोअण शुरू थी। एॾो रुना एॾो रुना एॾो रुना जो हुननि जे चहिरे तां ॻोड़ा ईअं नार करे पिया वहनि। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं उन्हनि खे ॾिठो त हुज़ूर संजन बि रुना। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चहिरे मुबारक ते बि ॻोड़ा वही आया। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए थो त असां जॾहिं हुज़ूर जन खे रोंदे ॾिठोसीं त असां बि रोई पिया। जॾहिं सभु रोई पियासीं तॾहिं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त ए सहाबियो तव्हां सभु जो सभु अल्लाह तबारक व तआला जे ज़ात जी आॾो ख़ुदा जे ख़ौफ़ जे करे रो था। जेको ख़ुदा जो ख़ौफ़ दिलि में रखी करे न रोअंदो आहे, अल्लाह पाक उनजे अखि जे निकतल ॻोड़नि सां जहन्नम जे बाहि खे विसाए छॾींदो आहे। अल्लाह ताला उनखे जन्नत नसीब कंदो आहे। जेके ख़ुदा जे ख़ौफ़ जे करे रोअंदा आहिनि, अल्लाह ताला उनखे जन्नत नसीब कंदो आहे। ऐं जेके गुनाह मुसलसल कंदा ईंदा आहिनि, मुसलसल गुनाह कंदे 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 जंहिंजो वक़्तु गुज़रंदो आहे उहो जन्नत में न ईंदो। ख़ुदा जे ख़ौफ़ जे करे जेको रहंदो जन्नत में ईंदो। जेको गुनाह कंदो थो अचे मुसलसल, नथो छॾे गुनाह, माना ख़ौफ़ कोन अचे न, उहो जन्नत में न ईंदो। पोइ पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त ख़ुदा जे ख़ौफ़ जे करे
रोअंदा ईंदा कयो, पर एॾो न जो पाण खे हलाक करे विझो रोई रोई। अल्लाह तबारक व तआला तव्हांजे रोअण खे क़बूल कयो आहे। यादि रखो, तव्हां सभु जेकॾहिं गुनाह करणु छॾे ॾींदव न, नेक थी पवंदव, त अल्लाह ताला ॿिया पैदा कंदो अहिड़ा वाना जेके कॾहिं कॾहिं गुनाह बि कंदा, पोइ ख़ुदा जा ॾो रोई करे ख़ुदा खां माफ़ी बि घुरंदा, त पोइ अल्लाह ताला हुनखे वरी बख़्शींदो बि। तव्हां गुनाह ई न कंदव त ख़ुदा खां माफ़ी केरु वठंदो जो ख़ुदा जी माफ़ी ज़ाहिर कंदी? माना अल्लाह तबारक व तआला खे इहा ॻाल्हि पसंदि आहे त बाने खां कोताही थी वञे त मूंखां माफ़ी घुरे त मां माफ़ कयां। इहा ॻाल्हि पसंदि कोन्हे त माण्हू गुनाह करे, न, इंसान खाती आहे, ख़ता जो पुतलो आहे, शैतान कढल गढ़ गुनाह थींदुसि। अल्लाह ताला खे इहा ॻाल्हि पसंदि कोन्हे त गुनाह करे। अल्लाह ताला खे इहा पसंदि आहे त कॾहिं पेर तिरकी बि पएसि न त मुंहिंजे दर ते अचे मूंखां माफ़ी घुरे त मां माफ़ कयां। गफूर रहीम ज़ात आहे। त हिननि आयतुनि मां इहा ॻाल्हि मालूम थिए थी त तौबह जा बि दर्जा आहिनि। पक्की थकी तौबह कजे, जिन इंसान सब्र न क़बिल हाज़ल हदीस ताजबून, इन आयत ते रोई करे ख़ुदा जा ॾो मर्तबो हासिल कयो, पक्की थकी तौबह। पर जेकॾहिं न यहूदीन ऐं नसराणनि जहिड़ी तौबह कबी त पोइ शाह अबरार रहमतुल्लाह अलैहि वारे हुन साहिब शख़्स वांगुरु त ॿ ट्रक असांजा आम्हूं साम्हूं मुक़ाबले में हूंदा, हिकु गुनाहनि जो, ॿियो वज़ीफ़नि ऐं नमाज़ रोज़े वारो, पोइ त असरु थींदो ई कोन्हे, ॿई हिक ॿिए खे ज़ोर ॾींदा रहंदा। अल्लाह पाक करे तव्हां असांखे क़ुर पाक जे आयतुनि जे ॿुधण खां पोइ ऐं सम्झण खां पोइ सही अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व